जे केतिरनि इलाइक़नि मां बोर्ड जो पाणी निकाल न थियण सबबि रहवासी सख़्त अज़ाब में वरतल आहिनि। संदन चवणु आहे त 1.5 महीनो गुज़रण बावजूदि बोर्ड जो पाणी निकाल नाहे करायो वियो, जंहिं सबबि सवें ॻोठ पाणी हेठि आहिनि। खे ॿुधाइनि पिया सिंधड़ी जे केतिरनि ई इलाइक़नि मां बोर्ड जो पाणी निकाल न थियण सबबि रहवासी सख़्त अज़ाब में वरतल आहिनि। सिंधड़ी मां असद शहर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी असद शहर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाजी तारा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधड़ी तालुके जी यूसी इस्माइल कुंबा, यूसी समारो मोरी ऐं यूसी फुलाजूं जी जे कंगल ऐं खीरतराई ते बनूसर ते सराड़ी ऐं ते गिचर ऐं खरड़ो समेत जेको केतिरनि ई इलाइक़ा आहिनि जंहिंजा ॻोठ आहिनि साईंदाद, बिरड़ी, मलूक पौड़, काज़ी हुज़ूर बख्शर, नज़र नुकरच ऐं कंडो नोड़ी समेत जेके काफ़ी इलाइक़ा आहिनि उन्हनि में हिन वक़्तु ताईं पाणी पीतो आहे। जेको 1.5 महीनो थियण वारो आहे इंतिज़ामिया पाणी त न आहे कढाए सघी, मगर माण्हुनि जी जेका असां मालिकी बि न आहे करे रही, जंहिंजे करे जेको रोड रस्तनि खे हंधि हंधि तां उन्हनि खे कट लॻा पिया आहिनि। पाणी जेको आहे सो अवरताप करे वेही रहियो आहे। दौलताबाद आई रोड जेको आहे सो मुकमल तरह पाणीअ में ॿुॾी चुको आहे। उन समेत जेको आहे सो हितां जे जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि खे राशन ऐं रिलीफ बि न आहे मिली सघियो। केतिरा ई घर जेके आहिनि कचा घर किरी पट पइजी विया आहिनि। इलाइक़े वासी जेके आहिनि सख़्त अज़ियतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, मगर हिन वक़्तु ताईं इंतिज़ामिया तरफ़ां संदन का बि वावर न आहे कई वई। ऐं नई वरी पाणीअ जे निकाल जा जेके रस्ता आहिनि उहे खोलिया विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जेके उबता कट हणी पाणीअ खे जेको आहे सो रोके रोके उनखे गुज़र कराए पियो वञे मख़सूस माण्हुनि खे बचाइण लाइ, जंहिंजे करे जेको आहे सो पाणी गुज़रियल 1.5 महीने खां बीठो आहे, जंहिंजे करे जेको आहे सो असांजे कणिक जो फसल त न थी सघंदो, मगर जे पाणी जो निकाल न थियो त ईंदड़ वणनि जो बि असां फसल जेको आहे सो खाए न सघंदासीं। उन हवाले सां जेको आहे सो ॻोठ साईंदाद बेड़ी ज़मींदार वारस बेड़ी उन बि ॿुधायो आहे त असांजा केतिरा ई जेके आहिनि घर किरी पट पइजी विया आहिनि, मगर इलाइक़े वासियुनि जेको आहे सो असांजी का सरंदी वारनि या जेके आहिनि सियासी समाजी तंज़ीमूं असां वटि न आहिनि पहुतियूं, न ई वरी का NGO पहुती आहे, न ई इंतिज़ामिया का असांजी वावर या मदद कई आहे। महिरबानी अवां जी असद शहर तफ़सील ॾियण लाइ। सिंधड़ी जे केतिरनि इलाइक़नि मां बोर्ड जो पाणी निकाल न थियण सबबि रहवासी सख़्त अज़ाब में वरतल आहिनि।